नाज़रीन नवाखे लाड़काणो में खबर ॾियूं त पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी गड़ी खुदाबख्श में शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़िरी भरी वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं त बिलावल भुट्टो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी मज़ार ते हाज़िरी भरे फातह ख़्वानी कई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद मीर मुर्तज़ा शहीद शाहनवाज़ भुट्टो जी मज़ारुनि ते बि हाज़िरी भरी आहे, दुआ घुरी वई आहे। अव्हांखे आम ख़बर खां आगाह कयूं लाड़काणे मां त पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी गड़ी खुदाबख्श में शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़िरी भरी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी मज़ारुनि ते हाज़िरी भरे फातह ख़्वानी कई आहे। अव्हांखे अपडेट कयूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद मीर शाहनवाज़ भुट्टो ऐं मीर मुर्तज़ा भुट्टो जी मज़ारुनि ते बि हाज़िरी भरी गुल रखिया आहिनि। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं लाड़काणे खां त पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी गड़ी खुदाबख्श में शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़िरी भरी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी मज़ारुनि ते हाज़िरी भरे फातह ख़्वानी कई आहे। अव्हांखे अपडेट कयूं त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद मीर शाहनवाज़ भुट्टो मीर मुर्तज़ा भुट्टो जी मज़ारुनि ते बि हाज़िरी भरे गुल रखिया आहिनि। अव्हांखे अपडेट कयूं त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीदनि जी मज़ारुनि ते मुल्की सलामती ऐं जमहूरियत जी इस्तेहकाम लाइ दुआ घुरी आहे।